नशर फ़िरोज़ सीनियर सहाफ़ी मरहूम मीर मोहम्मद सैती जी याद में इंटरनेशनल राइटर्स फॉर्म सिंधी अदबी संगत शाख बचल महर पारां नेशनल प्रेस क्लब में ताज़ियती मेड़ाको थियो। मीर मोहम्मद सैती जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे अतीब शाइर लेखक असगर भिरियाई चयो त मीर मोहम्मद हिकु दिलेर सहाफ़ी हुयो, सदाईं ख़बरुनि जे चकर में हुयो। उन हिकु ॾींहुं मूंखे चयो त मूंखे ईद मिलण पार्टी जो कार्ड ठाहे ॾियो। मूं ठाहे ॾिनो। पोइ जिते मिलंदो हो चवंदो हो त वाह जो कार्ड ठाहे ॾियो अथई। संदसि फर्ज़ंद राजवीर सहतो चयो त बाबा मूंखे हर वक़्तु चवंदो हो त महरू तोसां गादी नशीन आहीं। मां आख़िरी पुटु हुयसि, मूंसां ॾाढो प्यारु कंदो हो, बसि मां हुन जो कहिड़ियूं ख़ूबियूं ॿुधायां ऐं कहिड़ियूं ॿुधायां। यूनिस राजपूत चयो त अफ़सोस मीर मोहम्मद जंहिं पाए जो सहाफ़ी हुन जो एतिरो क़दुरु न थियो। हुकूमत सिंध का बि हिन जी परघोड़ न लथी। इन मौक़े ते ख़ालिद हुसैन मेमण, मौला बख्श मशहूरी, अली नवाज़ सोलंकी, अब्दुल हफ़ीज़ मशहूरी, अज़ीम ज़फ़र, मीर मोहम्मद सहतो, तनवीर कुरैशी, मीर मोहम्मद अली उजण, एजाज़ सहतो, सैयद मीर अल शाह, ग़ुलाम शबीर मरी, आफ्ताब मल्हा, महबूब ऐं ॿियनि चयो त मीर मोहम्मद सहतो जहिड़ा दिलेर सहाफ़ी कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। मीर मोहम्मद जो सहाफ़त में ख़ाल सदीन ताईं न भरबो। आख़िर में 4 कुल पढ़ी संदसि सलाह दुआ मग़फ़िरत करी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।